अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं ऐं तव्हांजो ऐं तव्हांजी सकाफ़त जो ख़ादिम नूर मेमन हलाई। दोस्तों, हमेशह जीअं ख़ुशि एक्साइटेड हूंदो आहियां ऐं असांजी भेनरूं, असांजा भाउर, असांजा दोस्त, असांजा मिट माइट, सॼी सॼी दुनिया जा सिंधी ईंदा आहिनि। ॾाढी ख़ुशी थींदी आहे। अॼु इंतिहाई घणो एक्साइटेड आहियां। मूंखे ज़ुबान, मुंहिंजा लफ़्ज़, मुंहिंजा हथ मुंहिंजो चई नथा कनि। ऐं अॼु मुंहिंजी भेण आई आहे मूं वटि घुमण, अदिशा गुल। अदिशा गुल, कहिड़ा हाल? अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तव्हां मूंखे त जसूस में घणो विझी छॾियो त मां एक्साइटेड थी वियसि। हली तव्हां अचो, तव्हांजा हथ ज़बान भाइयो तव्हां मुंहिंजा, ऐं भेणुनि जे लाइ हिकिड़ी मोहबत तव्हां रखो था। असां खां वधीक ज़रूरु मां चवंदसि त नूर मेमन पूरे सिंध जे लाइ, पंहिंजे कल्चर जे लाइ जेको कुझु कयो आहे, शायदि ई कोई करे ॾेखारे। छो जो सभिनि खां कमु जेको असांजे हाला में असांजी मचैरी में हले थो पियो, उहो त माशाल्लाह सभु कनि था। ईअं न आहे की हिकिड़े जी महिनत आहे, हज़ारे असांजा सभु मिली जुली करे उहे नौजवान, उहे जेके जोधा जवान चवंदी आहियां, उहे महिनतूं कनि था पिया। पर अदा नूर मेमन जी ख़ासियत इहा आहे त जेके तारीख़ जूं शयूं आहिनि, उन्हनि खे जेके जहिड़े तरीक़े सां प्रोमोट कयो आहे, जहिड़े तरीक़े सां यूटिलाइज़ करे मुख़्तलिफ़ शयुनि में एड कयो आहे। अॼु मां ख़ुशि नसीब आहियां। हीअ अदा जी नई जेका असां फर्स्ट टाइम आई आहे, हीअ हिकु नई जिदत, नई जेका नवां जेका चइबी आहे, उहा आहे जेका असांजी जेके फीमेल आहिनि, जेके असांजी औरतूं आहिनि, जेके असांजी न्याणियूं आहिनि, स्पेशली उन्हनि जे लाइ हिन टपे में अदा इहा जेका असां हाणे लॉन्च कई आहे, त इहा आई आहे। इहा तव्हांखे पसंदि ईंदी। तव्हां ठीकु कयो? ॾाढी ख़ुशी थी। वेबिंग ॾिठी हुई हुनजी सालगिरह फेसबुक ते, ऐं उन सां ॾाढो मिलण जो शौक़ु हो, उहो बि पूरो थी वियो। ऐं तव्हांखे थोरो टाइम लॻो मूंखे उन जे लाइ ॻाल्हि न आहे। जेके भाइरनि भेनरुनि में मोहबत हूंदी आहे त उते हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां त तव्हां मुंहिंजी भेण आहियो, माशाल्लाह। तव्हां त सॼी दुनिया सुञाणे थी, सॼी दुनिया में कुंड कुर्चे में सिंधी रहनि था, सुञाण था। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि थोरी ॿुधायांव, तव्हांजो सिंधी मूंखे तव्हां खां वधीक वणियो। तव्हांजो साईं जेको न असांजो साईं असांजे लाइ उहे सभिनि लाइ माशाल्लाह साज आहे। तव्हांजो साईं मूंखे वणियो। ऐं साईं एक्चुअली जेको असां वटि जो कॉन्सेप्ट हूंदो आहे न, त मतिलबु ही लाड़ी तरी काछो ही साईं जी जेका मेंटल लेवल आहे न, आउट क्लास जी आहे। साईं अचनि साईं जी भली करे आया साईं। तमामु घणी ख़ुशी थी तव्हांजे जेको कल्चर खे, ट्रेडिशन्स खे तव्हां प्रमोट कयो पिया अराउंड द वर्ल्ड, जेको तव्हां कमु कयो पिया, हेड्स ऑफ टू यू, प्राउड ऑफ यू। तव्हां जंहिं लेवल ते कमु कयो पिया, तव्हां इहे सम्झो त असांजो असासो हुयो, सिंध जो फ़ख्रु हुयो, ऐं वी आर प्राउड ऑफ यू। रियल ॿुधायो, असां थर जा आहियूं। असां थर में बि तव्हांखे बचो सुञाणियो। नूर मेमन फ्रॉम हालाई, तव्हांजो एड्स, तव्हांजो प्रमोशन्स, तव्हांजो जंहिं क़िस्म जो हिकिड़ो अलॻि थलॻि कमु, जेके शयूं कल्चर में असांखे एक्सप्लोर न पिए थी सघियूं, उन्हनि शयुनि खे तव्हां असां यंग जनरेशन नौजवाननि ते उहा शइ आंदियो। सो हेड्स ऑफ टू यू। अलाह साईं तव्हांखे अञा कामयाबु करे। थैंक यू सो मच। एतिरो कोई बि जीअं असां हिते मौजूदु हुयासीं त हुन वक़्तु तव्हांजो बैक साइड ते जेको तव्हांजो कमु हलंदो आहे, उते बहितरीनु हिकिड़ो ॿारनि जो बेड ठहियलु हुयो, जेके असां मॉडर्न स्टाइल में कंदा आहियूं न, उहो सॼो डबल स्टोरी बेड, जेके ॿार एॾो बहितरीनु अंदाज़ सां अदा ठारायो आहे। ऐं तव्हांजे लाइ अञा वधीक तोहफ़ा तयारु रखिया पिया आहिनि, सीढ़ियूं ठहियूं पियूं, सॼो प्रॉपर। माना ॿारनि खे अगरि तव्हां पंहिंजो माना डेकोरेशन ऐं पंहिंजे कल्चर सां टच शयूं सेखारणु चाहियो था, त तव्हां पंहिंजे घर में डेकोरेट करे सघो था। तमामु बहितरीनु अंदाज़ सां तव्हांजी हर शइ माशाल्लाह बहितरीनु। थैंक यू सो मच। अलाह तव्हांखे अञा वधाए, कामयाबु करे। वॾी महिरबानी।